केटी जतोई में जारी शाहाणी जतोई तकरार खे हल करण लाइ हुरन जो रूहानी पेशवा पीर पागारो बि सरगर्म थी वियो आहे। उन रस में पीर साहब पागारे शाहाणी बिरादरी जे सरदार चाकर खान शाहाणी, मीर मंज़ूर पंवर ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई सां राब्तो करे तकरार खे पुरअमन नमूने हल करण लाइ धुरनि खे हिदायत कई आहे। पीर पागारे जी अहिड़ी हिदायत ते शाहाणी सरदार पंहिंजी बिरादरीअ जो कठ घुराए बिरादरीअ खे पीर पागारे जो पैगाम पहुचायो, जंहिं बैदि शाहाणी बिरादरीअ जी कावड़ थधी थी ऐं केटी जतोईअ मां पुरअमन नमूने जतोईनि जूं लांडियूं ख़ाली कयूं वयूं आहिनि। अहिड़ी तस्दीक़ शाहाणी बिरादरीअ जे सरदार बि कई आहे। जतोईनि ऐं शाहाणियुनि में सीज़ फायर थियण ते इलाइक़े में ख़ुशीअ जी लहर डोड़ी वई आहे, जॾहिं त मीर मंज़ूर पंवर पारां हाणे कंहिं बि बिरादरीअ खे कंहिं बि क़िस्म जी अॻिभराई करण खां रोकियो वियो आहे। शाहाणी ऐं जतोईनि में सीज़ फायर थियण बावजूदि धुरियूं अञा ताईं मोर्चा बंदि आहिनि ऐं केटी जतोईअ जे अक्सर इलाइक़े समेत कचो नोगो एरिया बणियल आहे ऐं जतोईनि जूं लांडियूं ख़ाली करण बावजूदि बि जतोईनि खे सिर्फ़ु बंगले ताईं रसाई ॾिनी वई आहे। न त मुर्तज़ा जतोई बंगले अंदरि ऐं ॿाहिरां बीठल पुलिस एहलकारनि खे हटाए छॾियो आहे ऐं बंगले में बीठल पुलिस जूं गाॾियूं बि कढाए छॾियूं आहिनि। अहिड़ी सूरत हाल सबबि दादू पुलिस जो SSP सख़्तु परेशानीअ में वरितलु आहे।